अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली कार आऊं है मारवी थी सबका पेरी शामिल का नाज़रीन हेडलाइंस। ऑपोजिशन की बेतमादी रिथ नाकाम थी 172 मेंबरन जो अंग पूरो ग्रह संदन वस्त की गाल आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे वफाकी गुरु वज़ीर शेख रशीद अहमद चयो त इमरान खान ऐं जहांगीर तरीन पुराना दोस्त आहिनि। उम्मीद आहे त जहांगीर तरीन समझदारी का कम वठंदो। इलेक्शन में 1 साल रहिजी वियो आहे। ऑपोजिशन के चूंड सरगर्मियों शुरू करण घुर्जन। वफाकी गुरु वज़ीर शेख रशीद सिंध सरकार के थाणन में रेंजर्स मुक़रर करण जी भी आछ करे छॾी। सिंध में अमन की सूरत हाल माज़ी का बेहतर थी रही है। कराची में स्ट्रीट क्राइम के शिकस्त दींदासीं। स्ट्रीट क्राइम के खात्मे लाइ कानून साज़ी कई वेंदी। वडे वज़ीर मादली शाह कराची में तकरीब के खिताब कंदे चयो त सिंध के गैस जो जायज़ हक़ नथो मिले। सनतन के हथी ॾियण सां सीवे के फ़ाइदो मिलंदो। सिंध सरकार पारां पोरे जे घट में घट उजरत 25,000 कई पई। पोरे जो चूरो वधाइण जे हवाले सां वफ़ाक़ तोड़े ॿिन सूबन कदम न खयां। वज़ीर आज़म इमरान खान के घर बेड़ो करण लाइ अपोजिशन जा राब्ता आख़िरी मरहले में दाख़िल। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अॼु लाहौर में बिलावल हाउस पहुची मुलाक़ात कंदो। ज़रीन मौसूफ़ मुलाक़ात में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ऐं हुकूमती नाराज़ मेंबरनि सां राब्तनि समेत सियासी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका नवाज़ी चयो आहे त असांजे मुल्क में कुर्सी न छॾण जी आदत आहे। इमरान के घर मोकिलण लाइ बेतमादी रिथ लाइ मुशावरत जारी आहे। मीडिया ऐं आवाम जो आवाज़ दॿाइण जी कोशिश कई पई वञे। पीक ऑर्डिनेंस आणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? आवाम खे महांगाई जे दुबण में फासाईंदड़ हुकूमत के आवाम जो गज़ब खे मुंहुं ॾियणो पवंदो। दुनिया में पैसे की गैर कानूनी मुंतकिली सबब गुर्बत में इजाफो थी रहो है। हर साल गरीब मुल्कन मां करप्शन वसीले लुटियल $1.5 खरब अमीर मुल्कन के उमाणिया वेंदा आहिनि। वसीलन जी गैर मुंसिफ़ाणी बिट्स ऐं मनी लॉन्ड्रिंग वॾा चैलेंज आहिनि। रूसी टीवी के इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त असांजो बुनियादी ध्यानु उन तरफ़ हुजणु घुरिजे त माण्हुनि खे गुर्बत मां कीअं ॿाहिरि कढिजे। पाकिस्तान रूस सां बहितर लाॻापा चाहे थो। पीपल्स पार्टी पीका ऑर्डिनेंस रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जी मरकज़ी नायब सदर शहरी रहमान चयो आहे सियासी पार्टियुनि सहाफ़ती ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीमनि पीका ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो आहे। मौजूदा हुकूमत जो कारोबार ऑर्डिनेंस ते हली रहियो आहे। नियत ठीक हुई त तरमीम पार्लियामेंट में छो न पेश कई वई। मरियम वरकज़ेब पारां पीका खिलाफ मीडिया ज्वाइंट एक्शन कमेटी की हिमायत जो ऐलान। मरियम वरकज़ेब चयो आहे पीका ऑर्डिनेंस तारीख़ जो अजूबो आहे। पीका ऑर्डिनेंस में जुर्म की तशरीह करण खां सवाइ सज़ा मुक़रर कई वई आहे। पीका ऑर्डिनेंस आज़ाद अदलिया जे तसव्वुर खिलाफ आहे। दस्तूर पाकिस्तान बुनियादी शहरी हक़नि ऐं इज़हार जी आज़ादी जो मुहाफ़िज़ निगहबान आहे। नवाज़ लीग इज़हार जी आज़ादी के दबाइण खिलाफ हर फोरम ते जंग लड़ंदी। ऑपरेशन रद्दुल फसाद की 5 साल मुकम्मल। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा पंहिंजे पैगाम में चयो आहे त ऑपरेशन रद्दुल फसाद जूं कामयाबियूं आवाम जे जज़्बे ऐं शहीदनि जे खून सां मुमकिन थियूं आहिनि। शहीदनि जी अज़ीम कुर्बानियुनि ऐं आवाम जे जज़्बे खे सलाम पेश कयूं था। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ऑपरेशन जो मक़सद दहशतगर्दी खिलाफ़ टिगी जंग वारनि फ़ाइदनि खे जितादार बणाइणु हो। समूरे मुल्क मां दहशतगर्दनि जे वाक़ियात खे ख़त्म कयो वेंदो।
सखर में गुम थियल बाड़े के जवाबदार मिलके से तकरार अगवा बाद कतल करे छॾियो। बाड़े श्री अविनाश मासूम बार जसपाल जो गलो कटे कतल करण बाद लाश लकी गुलाम शाह में उछलाए छॾियो हो। पुलिस सीसीटीवी फुटेजेस कैमरा की मदद से जवाबदार की गिरफ्तार करे वरितो। ॾोह जो एतराफ़ धरती टीवी न्यूज़ जवाबदार जे बार के पाण सां गॾु वठी वञण वारा सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरिता। सीता रोड वेझो बेदर्दीअ सां क़तल थियल शागिर्दाणी नगीना चांडियो केस में नामज़द जवाबदार शोक चन्ना मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो हो, जिते हुन दम ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिब त पुलिस जवाबदार खे कुझु ॾींहं अॻु बलूचिस्तान मां गिरफ़्तार कयो हो। घोड़की वेझो अगवा थी वियल ए सेशन थाणे जो एहलकार वसीम मेमण के पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार वसीम मेमण ड्यूटी ते वञी रहियो हो त अणॼातल हथियारबंद खेसि अगवा करे विया। डोकरी पीरगोठ करुंडी बेचो रोड हासन में टे ॼणा फौत थी विया। करुंडी बेचो मेराण हाईवे ते ॿिनि कारनि ऐं वेन में टक्कर सबबि हिकु ॼणो मोहम्मद उर्स कलोड़ो फौत थी वियो। डोकरी बडशाक वटि ट्रैक्टर कटी थियण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो। हादसे में डोकरी वासी 40 वरिये जो ट्रैक्टर ड्राइवर गुलशेर थॾे ते दम ॾेई छॾियो। खैरपुर में शाह हुसैन थाणे जी हद भरिसां ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर सबबि ॻोठ वज़ीर अली डामू जो रवासी कलंदर बख़्श फौत थी वियो। नौशहर फिरोज में बदमनी चोट चढ़ी वही। थोरू सरेआम शहरनि का फुरनि ऐं दुकाननि में धाड़ा हणण लगा। धरती टीवी न्यूज़ दुकान में फुलर जा सीसीटीवी फुटेजेस हथ करे वरिता। शहर में बदमनी खिलाफ शहरी सरापा एहतजाज बणियल। अलावारी चौक ते टायरनि के बाहियूं ॾेई रोड बंद करे छॾियो। Started getting some visitors. Hello, Peter. You're not Peter Parker. I'm sorry, what was your name again? Dr. Otto Octavius. Me too. Don't. There has to be another way. There isn't. They're a danger to our universe. You're not to take this away from me. Peter. You're struggling. हॉलीवुड की एक्शन सां भरपूर फिल्म स्पाइडरमैन 9 पे होम जो बॉक्स ऑफिस धाको बरकरार। दुनिया में $1 अरब का वधीक जो बिज़नेस करे वरितो।